इलेक्शन कमीशन 145 पार्टी ने चूंड निशान वारी लिस्ट रिटर्निंग ऑफिसरन खे उमाणे छॾी। तहरीक इंसाफ समेत 12 खां वधीक सियासी नाला चूंड निशान वारी लिस्ट में शामिल न आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इन्हनि पार्टियुनि जा निशान इंट्रा पार्टी चूंडूं न कराइण सबबि रोकिया विया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन खे तीर ऐं नून लीग खे शींहं जो निशान अलाट कयो वियो। पाकिस्तान तहरीक इंसाफ नज़ाती खे बैट्समैन, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी खे बाज़ ऐं MKM खे लॻड़ जो चूंड निशान ॾिनो वियो। जमियत उलमा इस्लाम खे किताब ऐं जमात इस्लामी खे तराज़ू जो चूंड निशान अलाट कयो वियो। निगरान वफाकी काबीना जो इजलास अॼु तलब 13 नुकाती एजेंडा जारी। इजलास में काबीना के मुल्क जी मुआशी सूरत हाल ते ब्रीफिंग, अहम फैसलन जो इम्कान। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु लाहौर जो दौरो कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो NA 127 जे काजियाने में शिरकत कंदो। लाहौर जे मुख़्तलिफ़ तबक़नि ते टिकटनि खे बि हतमी शक्ल ॾिनी वेंदी। आम सियासी शख़्सियतुनि जो पीपल्स पार्टी में शमूलियत जो इम्कान। सिंध ऐं पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा जे मैदानी इलाइक़नि में कोहीड़ो, फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल, केतिरियूं उॾामूं मुलतवी। मुख़्तलिफ़ मोटरवेज़ ते ट्रैफ़िक लाइ बंदि कया विया। मोटरवे M3 समंदरी खां दरखाना, M4 शोरकोट खां पिंडी भटियान, M5 शेरशाह खां रोड़ी ऐं M11 कामुन की नारोवाल इंटरचेंज खां समड़ियाल 2 प्लाज़ा ताईं बंदि कयो वियो। मोटरवे पुलिस जो चवणु आहे त आवाम जी हिफ़ाज़त ऐं महफ़ूज़ सफ़र यकीनी बणाइण लाइ मोटरवेज़ खे बंदि कयो वियो आहे। जाली बैंक अकाउंट्स केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर समेत ॿियनि खे नोटिस जारी। बैंक कोर्ट तरफ़ां समूरनि माण्हुनि खे 19 फ़रवरी ते पेश थियण जी हिदायत। जेकबाद जे PS3 ते PP जा ॿ अॻवान आमो साम्हूं। अॻूणे MP मुमताज़ चखराणी बिरादरी खे औरंगज़ेब पंवर समेत PP उम्मीदवारनि खे वोट ॾियण खां रोके छॾियो। संदसि चवणु आहे त औरंगज़ेब पंवर क़यादत खे दादू जे पंवरनि जे वोट ते ब्लैकमेल करे टिकट हासिल कई। 8 फ़रवरी ते पैराशूटी ऐं लाडले खे बदतरीन शिकस्त मिलंदी। सोमरा ख़ानदान सां को तकरार नाहे। मोहम्मद मियां सोमरे सां इत्तेहाद थी सघे थो। जखराणी बिरादरी सिंध ऐं बलूचिस्तान में किथे बि PP खे वोट न ॾींदी। सिंध हुकूमत कणक ख़रीदारी लाइ ख़ानगी बैंक खां 2005 खां 2023 ताईं वरितल 52 अरब रुपया वापसि करण में नाकाम। कर्ज़ वापसि न थियण सबबि खुराक खाते खे ईंदड़ पोखी ताईं कणक ख़रीदारी लाइ कर्ज़ मिलण ऐं ॾुखिया में पेश अचण जो इम्कान। वरितल कर्ज़ ते 15,000 रुपया व्याज बि सिंध सरकार भरींदी। गज़ा ते इसराइल जा वेशियाणा हमला जारी। वधीक 126 फ़लस्तीनी शहीद, 241 ज़ख़्मी। शहीद फ़लस्तीनी जो तादाद 23,210 थी वियो। 49,000 खां वधीक ज़ख़्मी। यहूदी फ़ौजी अस्पतालुनि ऐं रिहायशी इमारतुनि ते बमबारी। गज़ा जी हिक अस्पताल मां 57 ॼणनि जा लाश मिलिया। फ़लस्तीनी मज़ामती तंज़ीम जा जवाबी हमला जारी। 9 इसराइली फ़ौजी मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। इसराइल पारां हमास में 40 ॼणनि खे शहीद करण जी दावा। लिबनान जे इलाइक़े गुंदोरिया ते इसराइली फ़ौज जो टारगेटेड हमलो। हिज़्बुल्लाह जा 3 मेंबर शहीद थियण जा इतला। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त अमरीका गज़ा जी जंग जो जल्द ख़ात्मो चाहे थो। फ़लस्तीनियुनि खे गज़ा खां ॿाहिरि आबाद करण जी हर तजवीज़ जी मुख़ालफ़त कंदा। सूरतहाल बहितर थियण ते फ़लस्तीनी जी वापसी ज़रूर थियणु घुरिजे। इंसाफ़ जी आलमी अदालत में इसराइल मुख़ालिफ़ दरख़्वास्त अमन कोशिशुनि तां ध्यानु हटाइणु आहे। सेवण वेझो कचो शराब पीअण सबबि 3 ॼणा फौत। ॻोठ नकावल में कोहली बिरादरी जी शादी तकरीब दौरान शराब पीअण सबबि जियोन कोहली, वर्जन ऐं क्योल फौत थी विया। हिक औरत समेत 3 ॼणनि जी हालत ख़राब। अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वारिस मामूली करण जी कोशिश करे रहिया आहिनि। इतला ते पहुता ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। आई क़ौमी क्रिकेट टीम तरफ़ां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ तयारियूं तेज़। विकेट कीपर बैटर मोहम्मद रिज़वान ऐं साइम अयूब खां ओपनिंग कराइण जो फ़ैसिलो। बाबर आज़म 3 फ़खुर ज़मान चौथी पोज़ीशन ते खेॾंदो।